बहरहाल करबला जे रेज़ार मंज़र जे अंदर हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सां जेके अहले बैत अतहार हुया उन्हनि भी कुर्बानी ॾिनी। हज़रत हुसैन जो पंहिंजो पुटु, हज़रत हुसैन जो पंहिंजो भाउ वारी वारी अचनि पिया अॻिते, पर अल्लाहु अकबर जी सदा बुलंद कनि पिया। वाह हुसैन, तुंहिंजी दिलि खे, तुंहिंजी जुर्रत खे सलाम आहे। कॾहिं पंहिंजे पुट जो लाश पंहिंजे हथ में खयूं अचनि था पिया, तीर लॻल लाश, तलवारूं लॻल लाश आहे। कॾहिं पंहिंजे भाइट क़ासिम बिन हसन जो लाश खणी अचनि था पिया, कॾहिं पंहिंजे हिकिड़े नंढे मासूम ॿार जो लाश खणी अचनि था पिया। खेमनि जे ॿाहिरां क़तारुनि सां जनाज़ा पिया आहिनि। हज़रत हुसैन जनाज़ा खणी अचे थो पियो, हिकिड़े खे सुवारे तन तनहा अकेलो बेयारो मददगार सुहिणो हुसैन जॾहिं आख़िरी वक़्त जे अंदरि पाण अकेलो पहुतो आहे। इते हज़रत हुसैन साईं खे रब मुहम्मद जो कसम आहे, इंतिहाई उञ लॻी आहे। सुहिणो हुसैन पंहिंजे करबला जे मैदान जे अंदरि तलवार खणी करे जॾहिं ॿाहिरि निकिरनि था पिया, हज़रत हुसैन जॾहिं हलिया, उन्हनि बदबख़्तनि उतां 10 माण्हुनि जो माण्हू वठी करे हज़रत हुसैन दरियाए फुरात जे किनारे ते पहुता। अञा हीअं पाणी खणण जी कोशिशि कयूं त हुननि तीर लॻायो, जेको तीर अची करे सुहिणे हुसैन जे ॾंद मुबारक जे क़रीब लॻो आहे। हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ॾंद शहीद थियो आहे। हज़रत हुसैन छा कयो, उन मां पाणी जी लप खणी करे जॾहिं पंहिंजे मुंहं जे अंदरि विझी करे ॿाहिरि गुरड़ी कनि था पिया, त उहो सॼो पाणी जेको रत खां भरियल आहे, तॾहिं मज़लूमाना अखि मथे खणी करे रब साईं वटि फ़रियाद कयूं, ओ मुंहिंजा रब, मां हुसैन साबिर हां, मां सब्र जो दामन न छॾियो आहे, पर मुंहिंजा रब अॼु जंहिं मुहम्मद मुस्तफ़ा जे आल सां ही मसइलो कयो आहे, मुंहिंजा रब, मां हुसैन फ़रियाद थो कयां, क़यामत जे सुबुह ताईं हिननि खे चैन नसीब न कजांइ, क़यामत जे सुबुह ताईं हिननि खे सुकून नसीब न कजांइ मुंहिंजा रब। हज़रत हुसैन जॾहिं आया, नंढड़ो शहज़ादो पंहिंजो ॿार मासूम हिते ज़ख़्मनि में बेहाल आहिनि। पंहिंजे शहज़ादे खे जीअं आख़िरी वक़्त जे अंदरि को माण्हू पंहिंजे मासूम ॿार खे खणी करे मुहबत कंदो आहे, अब्दुल्ला बिन हुसैन शायदि अहिड़ो मासूम ॿार हुयो। हज़रत हुसैन उनखे पंहिंजे झोल जे अंदरि जॾहिं आंदो आहे, ज़ालिमनि उते तीर लॻायो आहे, उहो तीर उनजे गले में लॻो आहे, उन मां फुहारा ॾेई करे रतु ॿाहिरि निकिरनि था। हेॾा सुहिणे हुसैन जी भेण रड़ियूं करे जॾहिं ॿाहिरि निकिरे थी, वाह हुसैन, तुंहिंजी जुर्रत खे सलाम आहे। फरमायो, ओ मुंहिंजी अदी, रड़ियूं न कजां, अहले बैत अतहार आहियूं, हुज़ूर जी औलाद आहियूं, असांजी ज़िंदगी सभिनी जे लाइ सबक़ वारो मामिलो आहे। अल्लाह जी तरफ़ रुजू कर, सब्र कर रब जी ज़ात जी तरफ़, अशको बहार घोड़ा नाइन वणा। चई हुसैन, अॼु हिननि ज़ालिमनि खे हुज़ूर जी आल ऐं औलाद जे मथां रहम कंहिं क़िस्म जो न आयो। बदबख़्त पंहिंजो पाण में गॾिजी आया, हिकिड़े बदबख़्त वार कयो, हज़रत हुसैन ते लॻो। जॾहिं हिकिड़ो ज़ालिम वधे थो पियो, जंहिं हज़रत हुसैन जो सिर धड़ खां अलॻि करे छॾियो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। करबला जे मैदान सोणे हुसैन जो सिर धड़ खां अलॻि लॻो पियो आहे। ज़ालिमनि इते बि चुप न कयो त भई ठीकु आहे, बसि हाणे वफ़ात करे वियो आहे, शहीद थी वियो आहे। हज़रत हुसैन साईं जो सर खयों पंहिंजो पाण सां गॾु, ऐं हज़रत हुसैन ऐं अहले बैत जा जेके माण्हू हुया, उन्हनि जे मथां पंहिंजे घोड़नि जूं टापूं वहायूं, चीथियो वियो। ऐं चवंदा त जॾहिं हज़रत हुसैन जे जनाज़े खे आख़िर में हज़रत हुसैन जे जनाज़े खे वञी करे ॾिठो त हुनजे जिस्म जे मथां 33 नेज़नि जा ज़ख़्म ऐं 34 तलवारुनि जा ज़ख़्म हुया, सिर धड़ खां अलॻि आहे। उन्हनि ज़ालिमनि हज़रत हुसैन जो सिर खयों, उबैदुल्लाह इब्न ज़ियाद ॾे मोकिलियो त असां अहले बैत अतहार खे हीअं तकलीफ़ ॾिनी आहे, अल्लाह से वाफ़ फरमाए। दुआ कयो रब साईं हज़रत हुसैन जे जुतियुनि में क़यामत जे ॾिहाड़े उतारे। बहरहाल उबैदुल्लाह इब्न ज़ियाद वटि जॾहिं हज़रत हुसैन जो सिर पहुतो आहे, पोइ हुन ज़ालिम छा कयो, उन वटि हिकिड़ी का छड़ी हुई, उन छड़ी खे खणी करे हज़रत हुसैन जे चपनि खे लॻाए पियो। हिकिड़ो नाबीना सहाबी हो, उन रड़ करे चयो, ओ ज़ालिम, इहा छड़ी न लॻाए, अल्लाह जो कसम असां मुहम्मद मुस्तफ़ा खे हिन चपनि खे बोसा ॾींदे ॾिठो आहे। अल्लाह जे रसूल जी औलाद सां एॾो वॾो जबर, एॾो वॾो ज़ुल्म, एॾो वॾो मसइलो जॾहिं हाणे शहीद थी वियो आहे, उनजे जिस्म जे मथां इन घोड़नि जे टापनि जे वहण जी कहिड़ी ज़रूरत आहे, उन्हनि जे जिस्म जी बेहुरमती करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। उन ज़ालिम जो अञा बि हियांव न भरियो। सोणे हुसैन जो मुंहुं मुबारक धड़ अलॻि आहे, कंधो अलॻि आहे, खणी करे काठ जे मथां रखी करे कूफ़े जी गलियुनि मैदाननि जे अंदरि फेरायो वियो आहे। उन्हनि खे ॿुधायो अथऊं त हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा जे आल सां हिन उम्म जे माण्हुनि इहो हशर कयो आहे।
अम्मा फातिमा तो ज़हरा जे लख़्त जे घर सां अॼु तुंहिंजे मासूम ॿार जी जेकॾहिं आंगुर वठजंदी आहे तूं बेसुरूर ऐं परेशान हूंदो आहे। अॼु सोणे अली जे फर्ज़ंद अम्मा फातिमा तो ज़हरा जे बचड़े हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सिर मुबारक ईअं यतीमनि वांगुरु कूफ़े जे अंदरि फेरायो वञे थो पियो। हिन उम्म जा माण्हू ॾिसंदा पिया त जेको बग़ावत कंदो आहे, हालांकि बाग़ी उहे हुया, सोणो हुसैन बाग़ी न हुयो। सोणे हुसैन त हक़ जा कलिमात बुलंद कया। करबला जे मैदान में सोणे हुसैन जो सिर फेरायो वियो। वरी हज़रत हुसैन जो मुंहुं मुबारक खणी करे अहले बैत खे यज़ीद जी तरफ़ मोकिलियो वियो। कंहिंजी तरफ़ मोकिलियो वियो बाबा? शाम जी तरफ़, यज़ीद ॾे। जॾहिं उते पहुता, मामिलो त वॾो आहे, घणो आहे, किसो बि तवील आहे। बहरहाल जॾहिं हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो उते पहुतो, किन तारीख़दाननि कहिड़ो चयो आहे, किन कहिड़ी ॻाल्हि कई आहे। बहरहाल जॾहिं अहले बैत उते पहुता त यज़ीद जे घर में मातम थियो। यज़ीद जे घर में मातम इहो न जेको या हुसैन जेको असां तव्हां कंदा आहियूं, इहो न, रोअण वारो, ॾुख जे अंदरि जेको उन्हनि खां आख़िर मां घोड़ा जेके विया उहे। बहरहाल बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आल ऐं औलाद जेके मासूम बचड़ा अहले बैत हुया, उन्हनि खे वापसि मदीने जे तरफ़ मोकिलियो वियो। मदीने जी फ़िज़ा, करबला जी फ़िज़ा, हिकिड़ो सहाबी चए थो हज़रत हुसैन जे शहीद थियण खां पोइ 3 महीना सिज ईअं पियो ॿुधाए त उहो बि सोणे हुसैन जे ग़म में रोए पियो। अलाह जो कसम आहे, सिज ईअं ॻाढ़ाण वांगुरु माइल ते पियो, ईअं महसूसु पियो थिए ॼणो त मदीने जूं गलियूं वीरान थी वियूं आहिनि। हर मुल्क वीरान आहे, हर शइ बेगानी ऐं वीरानी लॻे थी पई। पोइ अहले बैत हुया जेके सोणे हुसैन जे अहले बैत खे, सोणे हुसैन जी भेनरुनि खे वठी करे जेके ख़ादिम आया, जंहिंमें नोमान बिन बशीर ऐं ॿिया हुया, मदीने जॾहिं पंहिंजे घर पहुता त हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी हिकिड़ी भेण पंहिंजी ॿी भेण खे चवे थी, अदी हे अहले बैत जो हिननि ख़्यालु कयो आहे, असां वटि त हाणे सवाइ अलाह जे नाले जो ॿियो कुझु बि न आहे, हिननि खे छा इनाम तौरु ॾियूं। तॾहिं उहा भेण चवेसि थी, 2 चूड़ियूं पंहिंजूं लाइ सोन जूं, 2 चूड़ियूं मुंहिंजी लाइ, इन्हनि खे हदीअ तौरु ॾे, हिननि असांजो ख़्यालु कयो आहे। जॾहिं सोणे हुसैन जी भेण उहो हदीअ तौरु चूड़ियूं उन्हनि ॾे मोकिले थी, तॾहिं उन्हनि मुस्लमाननि चयो त रब्बे मोहम्मद जो कसम आहे, हिन उम्मत खे अहले बैत जो क़दुरु न आहे। असां तव्हांजी ख़िदमत इन चूड़ियुनि ऐं सोन ऐं पैसनि जे करे न कई आहे, असां रसूलुल्लाह जी क़राबत जे करे तव्हांजी ख़िदमत कई आहे। अव्हांखे अलाह सी जज़ाए ख़ैर ॾे, असांखे इन पैसनि जी का बि कंहिं बि क़िस्म जी ज़रूरत न आहे। ऐं तारीख़ लिखे थी, जिन सोणे हुसैन सां इहो कयो मामिलो, अल्लाह ताला उन्हनि खे दुनिया में इबरतनाक सज़ा ॾिनी। छा? किन जा लाश कुतनि खाधा। हिकिड़ो माण्हू अहिड़ो हुयो जंहिं हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ते जेको पहिरियों हो जेको वञे पियो दरिया फुरात जे मथां जेको तीर हलाई, उहो त चए मां राति जो जीअं सुतुमि त मां ॾिठुमि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे ख़्वाब में अंदरि आया। केरु ख़्वाब में आया बाबा? ॾाढा ॻाल्हायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं चमड़े जो दस्तरखानो पियो आहे, उन चमड़े जे दस्तरखाने जे मथां करबला जे नौजवाननि जूं 10 मुंडियूं पियूं आहिनि। ऐं नबी साईं वटि हिकिड़ी शीशी आहे जंहिंमें हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी रत आहे। उन मां हिकिड़ी सिराई ॿोड़ींदा, सिराई हीअं ॿोड़े करे मूंखे चयूं त हीअ पाए। मां उहा जॾहिं सिराई पातमि, सुबुह जो उथुमि त मुंहिंजी नज़र ई ग़ाइबु थी वई। अलाह साईं उते जो उते हुनखे अंधो करे। हिकिड़ो माण्हू अहिड़ो हुयो जेको आख़िरी वक़्त जे अंदरि हज़रत हुसैन पाणी पीअणु चाहे पियो, उनखे न ॾिनो, या हज़रत हुसैन जे कंध मुबारक खे खणी करे घोड़े ते ईअं लड़काईंदो पियो वञे, पोइ उनजो मुंहुं ईअं कारो डांबर जहिड़ो थी वियो। कंहिं माण्हू उन खां पुछा कई, ॾे हाल अहिवाल, तोसां ईअं सज़ा छाजी आहे? चई, मां जॾहिं रोज़ु सुम्हंदो आहे न, 2 माण्हू मूंखे खणी करे जनम जी बाहि जी तपश जे ॿाहिरां मुंहिंजे चहिरे खे वञी करे बीहारींदा आहिनि, ऐं अलाह जो कसम आहे मां निंड में उनजे सड़ण खे महसूसु कंदो आहियां। इन जे करे मुंहिंजो चहिरो कारो डांबर जहिड़ो थी वियो आहे। ईअं कीअं कंदे कंदे ख़ुदा उनखे जेको आहे तबाहो बर्बादु कयो। ऐं जंहिं माण्हू आख़िरी तीर हलायो, जेको मासूम ॿार हज़रत हुसैन हुनखे पाणी पीआरण जे लाइ खणी वियो, उन जॾहिं तीर हलायो, उनजे मुतालिक़ चए पियो त एतिरो पाणी पीअंदो हुयो, एतिरो पाणी पीअंदो, पर उनजो ढौ न थींदो। आख़िर में उनजो मौत बि ईअं थींदो, पाणी पीअंदे पीअंदे उनजो पेट फाटी पियो, पर हुनजी उञ न लथी। रब जिन आले बैत सां कयो, ख़ुदा उन्हनि खे दुनिया जे अंदरि ई तबाहो बर्बादु करे छॾियो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? हाणे ॻाल्हि इहा सम्झणी आहे, हज़रत हुसैन पाण बि शहीद थी, इहा वॾी ॻाल्हि आहे या नंढी ॻाल्हि आहे? ॾाढे हंधि ॻाल्हाइजो। हाणे 2, 3, 4 मिंट तालियूं सां गॾु ॻाल्हाए, इहा वॾी ॻाल्हि आहे या नंढी ॻाल्हि आहे? पाण सां गॾु अहले बैत जा ॿिया माण्हू बि शहीद करायईं, पंहिंजा बचड़ा बि तकलीफ़ुनि जे अंदरि आंदई, पंहिंजो चैन ऐं सुकून ख़राबु करे करबला जे मैदान में वियो। मौक़ूफ़ छा हुयो? मसइलो छा हुयो? मसइलो इहो त असां ज़ालिम जी बैत खे क़ाबिल क़बूल कसम दो यार अलाह जो। हाणे ॾाढा तव्हां बि ॻाल्हायो, मां बि कलाक सवा। ज़ालिम जी बैत खे क़ाबिल क़बूल
ॾाढा ॾाढा ज़ालिम जी बैत के क़ाबिल क़बूल तो पोइ तव्हां हुसैन जी सुन्नत खे ज़िंदा छो नथा कयो? तव्हां MP जेको ज़ालिम आहे उनखे पंहिंजो बादशाह तस्लीम कयो था, पोइ चओ बि था असां हुसैनी आहियूं। जेकॾहिं को MNA ज़ालिम आहे तव्हां बि उनजे हथ ते बैत करे उनखे पंहिंजो अॻुवाण रहबर मुक़ररु कयो था, ख़बर बि अथव त ज़ालिम आहे। हाणे हिते तक़सीम थी वेंदी हुसैनी ऐं यज़ीदियत। हाणे ख़बर पवंदी त हुसैनी कहिड़ा ऐं उन्हनि जे पोइ लॻ यज़ीद जे पोइ लॻ कहिड़ा। हे क़ुरान मुंहिंजे आॾो पियो, मां बाबूदू सोणे हुसैन हक़ जी ख़ातिर विड़ियो, पंहिंजा मासूम ॿार शहीद कराई, अहले बैत जे अंदरि पाण तकलीफ़ ॾिनई, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े खे छॾियईं, जंहिंजो मक़ाम ख़ुदा एॾो बुलंद कयो आहे। दुनिया व माफ़िया में हज़रत हुसैन जहिड़ो मक़ाम न कंहिंजो थियो आहे, न कंहिंजो थींदो, पर हज़रत हुसैन करबला जे मैदान में पंहिंजो पाण खे क़ुर्बान कयो। ज़ालिम जे आॾो ॾाढे हंधि ॻाल्हायो, छो बोलती बंदी हुया? ज़ालिम जे आॾो असां बाबा हिन खे वोट ॾींदासीं बा, छो साईं असांजे पाड़े जो जेको सरदार आहे न उहो ईअं थो चवे, ख़बरदार हिन वोट ॾियण जे करे पाण खे यज़ीदनि जे टोले में न बीहार, ज़ालिमनि जे टोले में न बीहार। सोणे हुसैन जी सुन्नत ज़िंदा कर, भली हक़ ते हुजे, तनहा हुजे, अकेलो हुजे, अल्लाहु अकबर जी सदा बुलंद कर। हिते कोई भली वाह वाह करे या न करे, ख़ुदा कंदो इंशाअल्लाह क़यामत जे ॾियारे इन हक़ वारी ॻाल्हि ते बीहण जे करे सोणे हुसैन जे क़दमनि में उथे ख़ुदा जो कसम आहे तुंहिंजे लाइ काफ़ी आहे। ईअं आहे या न आहे? बाबा तव्हां असां हुसैनी आहियूं या न आहियूं? ॾाढे हंधि ॻाल्हायो। जेके हुसैनी आहिनि उहे पंहिंजा ॿई हथ मथे कयो। तव्हां असां हुसैनी आहियूं न? सोणे अलीअ जा आशिक़ हूं न, अहले बैत जा आशिक़ हूं न, पोइ उन्हनि जे दर्स खे यादि करिणो आहे। ॿियो सोणे हुसैन निमाज़ न छॾी आहे। जेको चए थो मां हुसैनी आहियां उहो निमाज़ जी पाबंदी करे, जेको चवे थो त मां हैदरी आहियां उनखे निमाज़ जी पाबंदी करणु खपे, ऐं सोणे हुसैन जे हक़ जे कलिमात खे यादि करे पंहिंजी ज़िंदगी हक़ वारनि सां गुज़ारे। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह साईं तव्हां असांखे जमी मुस्लमाननि खे अहले बैत सां सची मोहबत नसीब फ़रमाए, ऐं रब साईं क़यामत जे ॾियारे अहले बैत जे टोले जे अंदरि उन्हनि जे क़दमनि जे अंदरि उथारे। वमा अलैना इल्लल बलाग। जिंदो सन सुन्नतूं न आहिनि पढ़ियूं सुन्नतूं पढ़ी वठनि।